मलीर मां ख़बर ॾींदा रुत सोलंकी बिरादरी जे ख़ानदान सिकंदर सोलंकी संदसि भाउ ज़ाहिद सोलंकी माई भागुल ऐं पुटनि दिलावर ऐं वसीम सोलंकी सां गॾु अवामी प्रेस क्लब मलीर में हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पंहिंजनि ख़ानदान जे ॿिनि नौजवान रिश्तेदार भाइरनि शेर अली सोलंकी ऐं मोहम्मद अली सोलंकी खां लातालकी जो ऐलान कयो आहे। इन सिलसिले में ख़ानदान जे वॾे सिकंदर सोलंकी चयो आहे त ॿई नौजवान मुंहिंजा सौट आहिनि जिन जो वालिद अमीर अली फ़ौत थी चुको आहे, जंहिं बाद ॿई भाइर छुड़वाग थी बेराह रवी जो शिकार थी विया आहिनि। हिननि चयो त ॼाणायल ॿई भाइर जेको बि ॾोह या गैर क़ानूनी कम कनि था इहो असांजे खाते लिखियो पियो वञे, जॾहिं त इहे ई भाइर नाफ़रमान ऐं असांजे चवण में कोन्हे। इन करे अॼु प्रेस कॉन्फ्रेंस ज़रिए असां मलीर ज़िले जी इंतिज़ामिया पंहिंजी बिरादरी समेत धणी परतो ॻोठ मलीर जे मौजूदनि जे अॻियां बाक़ाइदा ऐलान कयूं था त ॼाणायल भाइरनि शेर अली ऐं मोहम्मद अली सोलंकी सां असांजो को बि तालुक़ु कोन्हे। संदन हर कौल ऐं फ़इल जा हू पाण ज़िम्मेवार हूंदा। असांजो ही बयान रिकॉर्ड ते रखियो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।